वेलकम बैक नाज़रीन। हिकु भेरो ॿीहर स्पेशल ट्रांसमिशन एकता के हवाले से जारी है, जैमें असां वटि मुख़्तलिफ़ हिन वक्त मेहमान भी मौजूद हैं। केटीएन ऐं काविश के सॾ ते परॾेहनि खां पाक सिंध के उनवान हेठि अॼु एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो आहे। इन हवाले से मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं भी कढियूं वयूं आहिनि। भरपूर नमूने से अॼु एकता ॾींहुं मल्हायो वियो आहे। असां वटि हिन वक्त स्टूडियो में मुख़्तलिफ़ मेहमान आहिनि। आफ्ताब साहब मुगेरी आहिनि जेके वेठा आहिनि, सीनियर तज़िया निगार एंकर पर्सन मौजूद आहिनि। आफ्ताब साहब शुरुआत कयो था। जी वॾी महिरबानी ऐं लख लख वाधायूं जंहिं हिन वक्त स्क्रीन ते असांखे जॉइन कयो आहे या स्क्रीन ते ॾिसनि पिया ॾेह थोड़े परॾेह में जिथे जिथे आवाज़ पहुचे पियो सभिनी खे एकता जूं ऐं जेको आहे सो लख लख वाधायूं। यकीनन अॼु वॾो हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशी हर रंग नज़र अचनि पिया सिंध जे कुंड कुड़श में, पर सिंध जिथे भी वसे पई, चाहे उहा अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, बरतानिया हुजे, गॾियल अरब अमारात जा मुल्क जेके आहिनि उते हुजे, त तय आहे त अॼु जी जेका ख़ुशी वॾी ज़बरदस्त आहे। ऐं अॼु जी ख़ुशीअ में असां सां शामिल थिया आहिनि डॉक्टर जेको आहे सो राकेश मोतवानी साहब, जेको आहे वॾी महिरबानी डॉक्टर साहब अवां असांखे जॉइन कयो। हिकु त अॼु जी जेका ईद आहे इन जूं लख लख तव्हांखे वाधायूं हुजनि। कीअं ईद ऐं अॼु ख़ुशी मल्हायो पिया ऐं ॾिसो पिया सॼी सिंध उथली पई आहे, ऐं ख़ासि तौर पे गादी वारो शहर कराची में हींअर रोडनि रस्तनि ते ॾिसो पिया त नौजवान मंचला जशन में नज़र पिया अचनि, जोश में पिया नज़र अचनि। महिरबानी आफ्ताबा। सभ खां पहिरीं आऊं सिंध वासियुनि खे ऐं सिंध जी सकाफ़त मिलाईंदड़ धरती वासियुनि ऐं परॾे जे माण्हुनि खे हिन ईद जूं, दीवालीअ जूं, होलीअ जूं ऐं सिंध जे सकाफ़त जूं लख लख वाधायूं। यकीनन सिंध धरती असांजी माउ आहे ऐं आऊं त फ़ख़्रु करे सघां थो त आऊं हिकु सिंध धरतीअ जो असुलु वारिस आहियां, हिन धरतीअ जो ॼाओ आहियां। हीअ धरती असांजी सिर्फ़ु धरती न आहे, हिन धरतीअ खे असीं पंहिंजी माउ सम्झूं था। त ॼण एकता जो ॾींहुं बि असांजो हिकिड़ो होली ऐं दीवाली जे ॾींहं खां घटि न आहे। ऐं ॿिए आऊं जस ॾींदुसि ऐं मुबारकूं ॾींदुसि केटीएन खे ऐं केटीएन जे सथ खे, जिन ही सिंधी कल्चर डे ऐं एकता जो ॾींहुं शुरूआति कयो। ऐं इहो सॼो क्रेडिट आऊं सम्झां थो केटीएन ते वञे थो ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि चैनलनि ते, सिंधी चैनलनि ते वञे थो। ऐं बिल्कुलु सिंध जे गादी जे शहर ते अॼु मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू हिते पहुता आहिनि पंहिंजे धरतीअ जे ॾींहं खे सेलिब्रेट करण लाइ। हिकिड़ी इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त हीअ कल्चर डे सिर्फ़ु पाण सिंध में ऐं या सिंध जे गादी जे शहर कराची में न पियो मल्हायो वञे, हीअ त हर दुनिया जे कुंड कुड़छ में मल्हायो पियो वञे। तव्हां जे नज़र तां गुज़रियो हूंदो त सोशल मीडिया त हाणे सभिनी खे जोड़े वधो आहे। त असां ॾिसूं था त अमेरिका, कैनेडा, लंडन, UAE, दुबई, जिते बि असांजा सिंधी मारूर रहनि था, उन्हनि सां गॾु ॿिया बि जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं ऐं ज़बानूं जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि उहे बि रहनि था, त उहे बि हिन रंग में रंगेजनि था। तव्हां ॾिसो असांजे हिन अजरक जो जेको कलर आहे उन में मोहबत आहे, अट्रैक्शन आहे, मुख़्तलिफ़ कलर आहिनि हिन में। सिर्फ़ु इहो न आहे त हीअ सिर्फ़ु हिकिड़ी सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हूअ ते सूट करे थी या उहो ई विझंदो। हीअ त हर तव्हां ॾिसो अॼु बि मां हींअर नज़र पे रखी त अमेरिका जो जेको काउंसलेट जनरल हो उन बि अजरक टोपी पाराए करे पंहिंजे सिंधी भाइरनि खे कांग्रेचुलेशन कयो आहे। जर्मनी जो काउंसिल, मोरक्को जो काउंसिल जनरल सभु असां वटि मौजूदु हुया। बिल्कुलु उहो ई आहे त असांखे त फ़ख़्रु करणु खपे त असां मोहन जे दरे जा वारस आहियूं। उन्हनि 5000 सदियुनि खां असांजो जेको ॿोली आहे, असांजो जेको कल्चर आहे, उनखे कंटिन्यूएशन असां अञा ज़िंदा रखियो वेठा आहियूं। ऐं इनशाला 5000 साल अॻियां बि इहो सिंध धरती ऐं सिंधी कल्चर क़ाइमु ऐं दाइमु रहंदो ऐं असां ईअं ई पंहिंजा ई कल्चर डे सेलिब्रेट कंदा रहंदासीं। बिल्कुलु रशीद मैम, तव्हां जेको आहे सो ॾिसो पिया त को रंग नसल ऐं ज़ात पात खां बालातर थी करे अॼु हीअ जेको एकता जो ॾिहाड़ो आहे मल्हायूं पिया। अॼु दुआऊं यकीनन हर उहा माउ घुरे पई हिन धरती जे लाइ ऐं सिंध जे लाइ, पर इन सां गॾोगॾु मां सम्झां थो त उन मस्जिदुनि में, इमाम बारगाहुनि में ऐं चर्च ऐं मंदरनि में बि हमेशह इन धरती लाइ दुआ
घुरी वई आहे ऐं हमेशह जेसि ताईं हीअ धरती क़ाइमु आहे ऐं ओसि ताईं दुआ घुरी वेंदी त सिंध शाल आबाद हुजे। त पोइ चइजे त हीअ असांखे ॾिहाड़ो तमामु शयुनि खां बालातर करे ऐं सभिनी खे मिलाए पियो। छा पिया ॾिसो त अॼु हिन मजमे में जेको प्रेस क्लब जे साम्हूं मौजूदु आहे, कराची प्रेस क्लब जे साम्हूं मौजूदु आहे, या हैदराबाद, लाड़काणो, शिकारपुर, सखर, बदीन, ठट्टो, सजावल, यानी कि सॼी सिंध, त इन में कंहिंखे इहा ख़बर न आहे त मूंसां जेको गॾु बीठो आहे उहो केरु आहे, छाकाणि त हीअ अॼु ईद जो ऐं हिकु अहिड़ी ईद आहे जेके क़ौमी ईद सॾिजे। ॾिसो, सकाफ़त सिंध जी तमामु घणी अमीर तरीन सकाफ़त आहे। हिन सकाफ़त सां न सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी मोहबत आहे, पर ॿियनि क़ौमुनि जी बि अट्रैक्शन तमामु घणी वधी वई आहे। उनजो मिसाल जीअं मां सवेर ई ॾिनो त तव्हां हाणे ॾिसंदव त जेके बि सरकारी वॾा ऐवान आहिनि, सरकारी हाउसिस आहिनि, उते बि जेके मुल्की महिमान हुजनि या परॾेही महिमान हुजनि, उन्हनि खे अजरक ऐं सिंधी टोपी जो तोहफ़ो ॾिनो वञे थो। ऐं मां हिकिड़ो मिसाल ॿुधायां त कुझु महीना अॻु में प्रेस क्लब में ब्रिटिश जेका बर्तानिया जे क्रिकेट टीम जा आया रांदीगर आया, उन्हनि खे असां जॾहिं अजरक ऐं सिंधी टोपी पेश कईसीं, तमामु घणो हुननि ख़ुशीअ जो इज़हार कयो। पोइ हुननि पुछो पिए त हीअ छा सिंधी सकाफ़त आहे, छा आहे? हुननि खे जॾहिं ॿुधायो, उन में लेडीज़ क्रिकेटर्स बि हुयूं, ॿिया बि हुया, त हू जेसि ताईं हुया मौजूदु, उन्हनि अजरक टोपी पाए रखी पाण सां गॾु, ऐं हिक ॿिए खे इशारा उन्हनि कयो पिए, हिक ॿिए सां ॻाल्हायो पिए त केॾी ख़ूबसूरत अजरक असांखे लॻे थो। असांजी सिंध जे महिमान नवाज़ी में इहो शामिल आहे, उन्हनि खे अजरक टोपी माना हीअ मां चवंदमि त सिंध जी जेका सकाफ़ती वेस आहे न, जेके सिंध जूं सकाफ़ती शयूं आहिनि, उहे लीड थियूं कनि ॿियनि समूरनि सकाफ़तुनि खे। पाकिस्तान में जीअं असां सभ खां वॾो सिंधियुनि जो मुतालबो रहियो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे, ऐं हाणे जॾहिं असां सालनि खां मुतालबो कंदा रहिया आहियूं, त हाणे पंजाब में पिणु इहो आवाज़ु उथियो वियो आहे त पंजाब में पंजाबी ॿोली छो न हुजे। छो जो असांजो पुराणो मुतालबो रहियो आहे त हर जेके बि पाकिस्तान में ॿोलियूं आहिनि, उन समूरनि ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। पहिरियां त ही मुखालफ़त कंदा ॿिया जेके सूबनि जा माण्हू आहिनि, पर हाणे लाहौर में जेके पढ़िया लिखिया दानिश्वर आहिनि पंजाब जा, उन्हनि पिणु वॾो हिकिड़ो मुतालबो कयो आहे त सिंध जीअं सिंधियुनि जी सिंधी ॿोली आहे, तीअं पंजाबी ॿोली जेका आहे उनखे छो नथो एडॉप्ट कयो वञे। त मां इहो ई चवंदुसि त सिंध जी जेका सकाफ़त आहे, सिंध जी ॿोली आहे, सिंध जी तहज़ीब आहे, उहा न सिर्फ़ु पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सकाफ़तुनि खे लीड करे थी, पर दुनिया जे वॾनि वॾनि सकाफ़तुनि ते पंहिंजो असरु उन छॾियो आहे। ऐं उनजो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत रंग आहे सिंध जी सकाफ़त जो। जेको बि माण्हू उन में रंगिजे थो, उहो ख़ुशी मल्हाए थो ऐं ख़ुशि थिए थो त अहिड़ी रिच सकाफ़त आहे। हूअं बि सिंध जी तारीख़ आहे, सिंध जी जेका तहज़ीब आहे, त मिस्र ऐं सिंध जी तहज़ीब दुनिया जूं क़दीम तरीन तहज़ीबूं आहिनि। मुंहिंजे दौरे मां जेका तहक़ीक़ थिए थी, त असां त शुरू खां ई पंहिंजी सकाफ़त ऐं तहज़ीब ते फ़ख़ुरु कंदा रहिया आहियूं। ऐं शुरूआति जीअं असां सिंध कई आहे सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण खां पोइ, हाणे तव्हां ॾिसंदव त ॿिया क़ौमूं बि उन्हनि खे सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण था। इसराइकी, उन्हनि जो मां कुझु महीना अॻु में इसराइकियुनि जो ॾिठो त उन्हनि पंहिंजी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो। बलोची सकाफ़ती ॾींहुं मल्हाइनि था, हाणे त पछतो वारा बि पंहिंजो सकाफ़ती ॾींहुं मल्हाइनि था। त सुठी ॻाल्हि आहे त हर को पंहिंजी सकाफ़त खे मल्हाए, पंहिंजी ॿोली सां मोहबत। अच्छा रशीद, मां चाहींदसि तव्हां थोरो असांजो जेको केटीएन जो उनवान आहे गैर क़ानूनी परॾेहनि खां पाक सिंध जे सिरे हेठि, इन ते थोरो ॻाल्हाइजे, कीअं था ॾिसो हिन उनवान खे? हीउ तमामु आम टॉपिक आहे, ऐं काविश केटीएन ग्रुप इहो हिकिड़ो स्लोगन ॾिनो आहे त हिन ॾींहं ते इहो नारो रखियो वञे। सम्झो इहो मुतालबो आहे हिन रियासत खां, हिन हुकूमत खां, त सिंध खे गैर क़ानूनी परॾेहनि खां पाक कयो वञे। ऐं गैर क़ानूनी परॾेहनि में जंहिंमें बर्मी बि शामिल आहिनि, बंगाली बि शामिल आहिनि, अफ़गानी बि शामिल आहिनि, ऐं ॿिया बि आहिनि। सभ खां वधीक मसइलो सिंध में थिए थो। सभ खां वधीक जेके गैर क़ानूनी परॾेहनि उहे सिंध में थियनि था। तक़रीबन हिकु रफ़ एस्टिमेट जेको आहे त 30 खां 40 लख जेके आहिनि गैर क़ानूनी परॾेही उहे सिंध में मौजूदु हुजनि था। उनजो मसइलो छा थो थिए? सिंध जा वसीला एतिरा न आहिनि जेतिरा गैर क़ानूनी परॾेही ऐं ॿियनि सूबनि जा माण्हू अची हिते इस्तेमालु कनि था। उन सां छा थो थिए, लोकल जेके माण्हू मक़ामी माण्हू उन्हनि जा हक़ गसब थियनि था। लोकल सतह ते तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर एॾो डेवलप नथो थी सघे, ऐं गैर क़ानूनी परॾेहनि जे करे मक़ामी जेको मुआशिरो आहे, हितां जो माहौल आहे, उहो पिणु तमामु तब्दील थींदो पियो वञे, जंहिंजे करे सॼी सिंध जे आवाम मुतालबो रखियो आहे। ऐं वॾे वक़्त खां इहो मुतालबो कयो पियो वञे त सिंध में जेके बि गैर क़ानूनी परॾेहनि उन्हनि खे पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे।
इहो ज़रूरी थोरी आहे त हर जेको बि गैर क़ानूनी परॾेही हुजे बॉर्डर क्रॉस करे अचे, ॿियनि सूबनि खे क्रॉस करे अचे, सिंध में पंहिंजा आबाद थिए। ऐं माज़ीअ जी हुकूमतूं उन्हनि खे सपोर्ट बि कंदियूं रहियूं आहिनि, जंहिंजो मिसाल इहो आहे त अफ़गान बस्ती हुजे, जेके बि बंगाली मच्छर कॉलोनी हुजे, ही गैर क़ानूनी आबादियूं या जेके बि, उन्हनि खे ही रोड बि ठाहे ॾींदा, गैस बि ॾींदा, बिजली बि ॾींदा। मतिलबु त हुकूमतूं माज़ीअ जी उन्हनि खे सपोर्ट कंदियूं रहियूं आहिनि। ऐं हाणे नतीजो इहो निकितो आहे, जेके माण्हू जेके धुरियूं उन्हनि खे सपोर्ट कंदियूं, हाणे उहे पाण चवंदा त हिननि मां जान छॾायो। छो जो हींअर जेके रिसेंटली पुलिस ऐं ॿियनि इदारनि जूं रिपोर्टूं अचनि थियूं त ख़ासि तौर ते कराची में जेको क्राइम थिए थो, हुन में वॾो हथु गैर क़ानूनी अफ़गाननि ऐं ॿियनि जो आहे। स्ट्रीट क्राइम हुजे, मंशियात जी सप्लाई हुजे या ॿिया क्राइम हुजनि, उन में सभ खां वधीक गैर क़ानूनी माण्हुनि जो हथु आहे। मंशियात जी स्मगलिंग में सभ खां वॾो उन्हनि जो हथु आहे। हाणे उहे ई माण्हू या उहे इदारा जेके अॻे उन्हनि जी सपोर्ट कंदा, हाणे उन्हनि जो पंहिंजो ई पॉलिसी हिकिड़ी आहे त हिननि खे सिंध मां निकाले ॾिनी वञे। सॼे पाकिस्तान मां निकाले ॾियण जी पॉलिसी आहे, पर जीअं त सिंध में तमामु घणो उन्हनि जो अंगु आहे। ऐं उन्हनि जे करे सिंध जा जेके असुलु मालिकनि जेके हितां जा धरतीदर आहिनि, तमामु घणे हद ताईं डिस्टर्ब थिया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हां ॾिसंदव त कारोबार गैर क़ानूनी परॾेनि जो क़ाइमु थी वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि ज़मीनूं वठणु शुरू करे छॾियूं, जॾहिं त उन्हनि खे हक़ ई कोन्हे। उन्हनि खे असांजे डिप्टी कमिश्नरनि, असांजे हुकूमती माण्हुनि जाली डोमिसाइल ठाहे ॾिना, नादरा वारनि जाली उन्हनि खे शनाती कार्ड जारी करे छॾिया। उन ते छा थो थिए त तव्हांजे सरकारी नौकरियुनि में बि हाणे उन्हनि जो वॾो हिसो शामिलु थियणु शुरू थी वियो आहे। जॾहिं बि असां हुकूमत खां सवाल कंदा आहियूं त साईं गैर क़ानूनी अफ़गाननि खे या ॿियनि सूबनि जा इवन माण्हू, उनखे तव्हां पुलिस में छो नौकरियूं ॾिनियूं आहिनि ॿियनि सूबनि में? साईं असांजो कानून आहे त जंहिंखे डोमिसाइल ऐं शनाती कार्ड हूंदो उहो नौकिरी लाइ अप्लाई करे सघे थो। स्क्रूटनी त थी सघे थी न। हींअर मुख़्तलिफ़ रिपोर्टूं जेका अचे थी, हिकु होम डिपार्टमेंट रिपोर्ट ठाही आहे त ख़ासि तौर ते एडी ख्वाजा ऐं ॿियनि IG जे दौर में जेके पुलिस में भर्तियूं थियूं आहिनि, उन्हनि में ॿियनि सूबनि जा माण्हू ऐं गैर क़ानूनी कुझु अफ़गानी जेके आहिनि उहे बि भर्ती थी विया आहिनि। उहा वॾी इंक्वायरी रिपोर्ट उन्हनि ठाही, उन्हनि त साबित थी वियो त उन्हनि जा डोमिसाइल बि सिंध जा ठहिया आहिनि, शनाती कार्ड बि हितां जा ठहिया आहिनि। ऐं जीअं त वॾो मामिलो आहे, उनजे करे उन रिपोर्ट खे दॿायो वियो। न त ईअं तव्हांजे माना मक़सदु इहो त तव्हांजी गैर क़ानूनी परॾेहनि ऐं ॿियनि सूबनि जा जेको हेतिरो वधीक असरु थिए थो, जंहिंजो उनजो इन्फ्लो वधे थो, उनजे करे मक़ामी माण्हुनि जा जेके आहिनि हक़ मरनि था पिया, हर शोबे में मरनि था। बिल्कुलु डॉक्टर साहिबु, इहो हिकिड़ो इनिशिएटिव वरितो आहे यकीनन KTN कावड़ सथ, जेको अॼु असां स्लोगन बि ॾिनो आहे, पर हिन ते यकीन तौर ते KTN या कावश ग्रुप जेको आहे उहो हिकिड़ो आवाज़ु उथारे सघे थो। डिसीशन मेकर यकीनन तौर ते इक़्तिदार जे ऐवान में वेठल अव्हांजी पार्टी माज़ी में बि हुई, छो इन ते उपाउ न वरिता विया, ओड़ी रीति कमु न कयो वियो? अथवा तव्हां ॾिठो राशिद भाउ जी बि ॻाल्हि सां आउं एग्री आहियां त जेके बि गैर क़ानूनी माण्हू हिते आहिनि ऐं पाकिस्तान स्पेशली पाण त सिंध जी ॻाल्हि कंदासीं त असां अधे चयो त सिर्फ़ु कराचीअ में ई घणा उहे आबाद आहिनि, पर आउं उन सां एग्री कोन थो कयां त सिंध जे हर शहर में उन्हनि माण्हुनि वञी पंहिंजूं ज़मीनूं वरितियूं आहिनि, पंहिंजा कारोबार खोलिया आहिनि, पंहिंजा। असां वटि हिकिड़ो अलमियो इहो आहे त असां वटि असांजे सॼे मुल्क में हिकिड़ो करप्शन जेका आहे न, उहा तमामु हिकु धीमक वांगुरु असांखे खाधल आहे त उते ही गैर क़ानूनी माण्हू अची करे पंहिंजा लालच ॾियनि था। असांजे माण्हुनि खे लालच ॾिनऊं, जंहिं दुकान जो किरायो 5,000 हो, उन दुकान जो किरायो 20,000 ॾेई छॾियो। उन प्रॉपर्टी जी जंहिंजी क़ीमत 5 लख रुपया हुई, उहे उन्हनि 15 लखनि में वठी करे पंहिंजा घर उते अॼिया, पंहिंजी पोइ नेशनलिटी ठाहियऊं। तव्हां ॾिसो नादरा उन्हनि खे गैर क़ानूनी शनाती कार्ड ठाहे ॾिना। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजो मौक़ुफ़ रखियो आहे। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिंध गवर्नमेंट आहे त सिंधी माण्हुनि जो मुक़दमो रलियो आहे, सिंधी माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारियो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो तव्हां मौक़ुफ़ ॾिसो त जेके बि गैर क़ानूनी माण्हू आहिनि उहे वापसि वञनि ऐं उहे पंहिंजे लीगल डॉक्यूमेंट सां, अगरि उनखे लीगल डॉक्यूमेंट्स आहिनि, उहे बेशक हिते अचनि, भले तव्हां पंहिंजो कारोबार करे सघनि था क़ानूनी तरीक़े सां, पर ईअं ई न आहे त गैर क़ानूनी वेही करे असांजे पंहिंजे माण्हुनि जे उन्हनि हक़नि ते हू धारो हणनि, उन्हनि जे कारोबार ते बि धारो हणनि ऐं टारगेट किलिंग जेको आहे उहो वॾो अलमियो आहे असां वटि हिते। ऐं असां ऑलरेडी पंहिंजे जेके क़ानूनी इदारा आहिनि उन्हनि खे रिपोर्टूं ॾेई विया आहिनि ऐं हाणे अॼु उहे बि क़ानूनी इदारा जेके आहिनि उहे बि हाणे मजबूर थी विया आहिनि
त हा इनफ इज़ इनफ, हाणे हिननि खे नेकाली ॾियणी आहे, छो जो हाणे उहे सभिनी जे ॻिची में पिया आहिनि। सिर्फ़ु असां सिंधियुनि जे या ॿियनि शहरनि जे या ॿियनि सूबनि जी ॻाल्हि न रही आहे, ओवरऑल पूरे पाकिस्तान जी बका जी ॻाल्हि रही आहे। छो जो तव्हां ॾिसो हींअर जेके बि ख़ुदकुश हमला थिया आहिनि उन्हनि में ही अफ़गानी इन्वॉल्व आहिनि। अञा बि कल्ह बि जेको वाक़ियो थियो हुयो उहो बि तव्हां ॾिसो ISPR प्रेस जारी कई त उन में बि हिकु अफ़गानी हो। त इहो हाणे त असांखे हाणे न सोचींदासीं त पोइ कॾहिं सोचींदासीं। इहो पाकिस्तान जी बका ऐं पंहिंजी बका जी आहे, बका सालमियत जो मसइलो आहे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह इन मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त असां जेके बि गैर क़ानूनी आहिनि उन्हनि खे नेकाली ॾियनि। ऐं हाणे इंशाल्लाह असांजी जेका गवर्नमेंट ईंदी, इंशाल्लाह वज़ीर आज़म बिलावल साहब थींदो ऐं असांजी वाज़े पॉलिसी हूंदी इन्हनि गैर क़ानूनी पढ़ियनि जी, त जेको बि गैर क़ानूनी आहे उहो ईअं ई नथो रही सघे। इलेक्शन में त वाइदा कयो पिया ऐं माण्हुनि सां वचन बि कयो पिया, पर जॾहिं इक़्तिदार जूं वागूं मिलनि पियूं पोइ सभु इहे शयूं विसरी थियूं वञनि। कल्ह बि ॾिठोसीं त बिलावल बलोचिस्तान में बलोचिस्तान जे मज़लूमनि जो दर्द महसूसु कंदे हुनजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पर हीअ रीति जेको आहे सो केतिरनि अरसे खां तव्हां सिंध में हुकूमत तव्हांजी आहे, पर जेको हीउ जेको नारो आहे इहो वॾो अहम ज़रूरी आहे त अगरि तव्हांखे इक़्तिदार जूं वागूं मिलनि थियूं ऐं वरी इक़्तिदार में पहुचो था त यकीनी तव्हांजी क़यादत इहो फ़ैसिलो करे त सिंध घटि में घटि इन गैर क़ानूनी तौर ते रहंदड़ जेके गैर मक़ामी माण्हू आहिनि उहे वतन वापसि वञनि पंहिंजे, छाकाणि त अफ़गानिस्तान में हिन वक़्तु सूरत हाल बहितरु आहे, जंग बि ख़तमु थी चुकी आहे, त उहे हिते न रहनि। त न अफ़ताबा तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं हींअर त केयरटेकर गवर्नमेंट आहे, तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत हुई, जॾहिं हीउ डोमिसाइल जो इशू आयो त पीपल्स पार्टी उन ते उनखे सपोर्ट कोन कई हुई। उन चयो त तव्हां इंक्वायरी कयो, जेके बि डोमिसाइल गैर क़ानूनी ठहियल आहिनि उन्हनि खे सस्पेंड कयो, उनखे ख़तमु कयो। ऐं पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजे वाइदनि ते आहे। तव्हां बलूचिस्तान जी ॻाल्हि कई, आउं सम्झां थो वाहिद पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जिन बलोचनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, उन्हनि जेके वसीला आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कई आहे। बलोचिन भाइरनि जेको ज़ुल्म कयो, जेके उन्हनि जा मिसिंग पर्सन हुआ भाइरनि सां, त उन्हनि खां माफ़ी बि पाकिस्तान पीपल्स पार्टी वरिती, सिर्फ़ु पाकिस्तान जे लाइ। छो जो हुन में एहसासे महरूमी हुई, उहे पंहिंजो पाण खे अकेलो पिए सम्झो त ही पीपल्स पार्टी आहे जेका सभिनी सूबनि खे, सभिनी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हुनि खे पाण खे कनेक्ट करे थी, हिकु यकजहती जो इज़हार करे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी ईअं न आहे त सिर्फ़ु सिंध जी पार्टी आहे। जीअं तव्हां ॾिसो नवाज़ शरीफ़ आहे त उहो सिर्फ़ु लाहौर जी ॻाल्हि करे थो, ऐं तव्हां ॾिसो इमरान ख़ान आयो त उन त चयो त मेरा सिंध से क्या वास्ता आहे। त आउं सम्झां थो पाकिस्तान जी अगरि बका आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। पाकिस्तान जी बका आहे, तव्हां ॾिसो न पाकिस्तान जी पीपल्स पार्टी पाकिस्तान जे लाइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे पंहिंजी फांसी ते चाढ़ाए छॾियो, मोहतरमा बेनज़ीर पंहिंजी शहादत ॾिनी। हाणे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु तव्हां ॾिसो त हर शहर में हर ॻोठ में वञे पियो पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ। हींअर आउं सॉरी ॻाल्हि कंप्लीट कयां, हींअर बि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चवे थो त मूंखे वोट न आहे, मुंहिंजो आहे इहो आहे त माण्हुनि में जेका बेरोज़गारी, महांगाई, रोटी कपिड़ा और मकान, हींअर असां इहा था ॻाल्हि कयूं, असांजी लीडरशिप इहा ॻाल्हि करे थी। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो नवाज़ शरीफ़ चवे थो त मूंखे चोथों मरतबा वज़ीर आज़म ठाहियो, इमरान ख़ान चवे थो त सॼो मुल्क आऊं हलाईंदुसि, सदारती निज़ाम आऊं हलाईंदुसि। त इन मां ज़ाहिर थिए थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका पाकिस्तानी ऐं पाकिस्तान जे माण्हुनि लाइ सुठो सोचे थी, सुठो ॻाल्हाए थी। ख़ैर सवाल तमामु घणा आहिनि इन जे छा चवंदा आहिनि त आर्गूमेंट जेके आहिनि उहे आहिनि, पर अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे त मां ऐं रशीद जेको आहे सो ॿिन्हिनि जे ज़हननि में ऐं जिस्म में जेके तव्हां ॻाल्हियूं कयो पिया पोइ उनजे करे असां ख़ामोशी कयूं पिया, छो जो ॿई जेके ऐं मां सम्झां रोशनी में ईअं ई आहे त माना असां बींदा जर्नलिस्ट जेके आहिनि, जेके असांजा सवाल आहिनि उहे तमामु घणा आहिनि, पर असांजो टाइम ओतिरो कोन्हे को, ऐं प्लस में अॼु असांजी ईद आहे। बिल्कुलु। त असां न चाहींदासीं त असां सियासी प्रोग्राम करे ऐं हिन शइ खे जेको आहे सो तव्हांखे ॻणायूं त तव्हां सिंध लाइ छा कयो। पर अचूं था उन एकता जी ईद जे हवाले सां त सिंध में नौजवान जी हैसियत सां छा था सम्झो त केतिरी हिन वक़्तु मोटिवेशन आहे, केतिरो उत्साह आहे, केतिरो
जोश ऐं जज़्बो आहे सिंध जे अंदरि नौजवाननि में? मां आफ्ताबा तव्हां त नौजवाननि जी ॻाल्हि सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हाए पियो। तव्हां त नौजवाननि जी ॻाल्हि था कयो, पर आउं चवां थो त जेके असांजा नंढड़ा ॿाहिरि आहिनि, असांजा जेके ॿार आहिनि जेके 4 साल 5 साल जा आहिनि, उन्हनि खे बि वॾो पंहिंजी कल्चर हिन अजरक टोपी सां हिकिड़ी अट्रैक्शन आहे, मोहबत आहे, प्यार आहे। ऐं जीअं अॼु घर पंहिंजे हुअसि त मुंहिंजी 5 साल जी नंढड़ी आहे प्राची राकेश, हुन ते चयो त पपा मूंखे बि अजरक टोपी विझणी आहे। त असां सभिनी जेके बि ॿार गॾु हुआ, असां टोपी अजरक पाए असां उते पंहिंजे घर में सिंधी गाननि ते रक़्स कयो आहे, झूमरियूं पायूं आहिनि। उहा असां वीडियो हाणे असां सोशल मीडिया ते रखी आहे। त इहो जोश जज़्बो सिर्फ़ु नौजवान न आहे, आउं सम्झां थो हर सिंध में रहंदड़ हर सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ खे ही इन में वॾी मोहबत आहे, अट्रैक्शन आहे। ऐं तव्हां ॾिसो सिंध ते छा ॻाल्हायूं, सिंध ते जेतिरो बि ॻाल्हायूं उन ते घटि आहे। जीअं हिकिड़ो आहे न गानो ठहियलु आहे, आउं बि 2 लफ़्ज़ ॻाल्हाए थो वठां। न तव्हां ॻाए बि सघो था? हा, ॻायां थो। क़ौमी गीत ॿुधायो को। जीअं तव्हां चओ था न सिंध ते छा ॻाल्हाइजे। सिंध मुंहिंजी अमा सोहुअ तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां, हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमा सोहुअ तुंहिंजी मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। त सिंध त असांजी अॼु इहा ख़बर पई घटि में घटि अॼु त असांखे अव्हांखे बि त डॉक्टर साहिबु सियासत सां गॾोगॾु सुठा सुरीला रागी बि आहिनि। चई सघिजे थो। तव्हां ॿुधो पहिरियों डॉक्टर साहिब खे कॾहिं ॻाईंदे? न, हाणे अॼु ॿुधो। सुठी ॻाल्हि आहे जो पंहिंजी सकाफ़त पंहिंजे क़ौमी गीतनि सां एतिरी मोहबत आहे जो माण्हू हुन में सुर जहिड़ो बि हुजे पर उन सां मोहबत में माण्हू ॻाए थो। ऐं साईं जो सुर त तमामु सुठो हुयो, असांखां वधीक सुठो हुयो। त इहा सुठी ॻाल्हि आहे त माण्हू हुनखे एडॉप्ट करे थो ऐं मोहबत करे थो। ख़ासि तौर ते त सिंध जे हिंदू जेके दोस्त आहिनि उन्हनि में त सिंध जो जेको मोहबत आहे उहा तमामु घणी मूं ॾिठी आहे। उन्हनि में जेके हिते रहिया आहिनि या जेके होॾे शिफ्ट थी विया आहिनि उन्हनि में त अञा वधीक हुजे थी सिंध जे हवाले सां। हींअर गॾियल गानो बि ठाहियो वियो सिंध जे हवाले सां, पाकिस्तान ऐं इंडिया जे जेके सिंधियुनि गॾिजी हिकिड़ो गानो बि ठाहियो। उन में उन्हनि इहो ॿुधायो आहे, दर्द पेश कयो आहे त सिंध खां परे आहियूं त असांखे केतिरी सिक आहे सिंध जी ऐं केतिरो असांखे ॾुख आहे जो असां सिंध खां परे आहियूं। इहा सिंध जी अट्रैक्शन आहे। सिंध चवंदा न सिंध जी धरतीअ में हिकु अजीब शइ आहे, जेको बि माण्हू किथे बि दुनिया में वञे पर उनखे शिक ज़रूरु थींदी आहे त सिंध में असां हुजूं ऐं सिंध सां मोहबत हर माण्हू जी। मां तव्हांखे ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त शायदि अॼु मौक़ो बि आहे त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त अमेरिका में रहंदो आहे। ईअं जेको थींदो आहे, तव्हां कॾहिं बि वेंदा आहियो ॿाहिरि त पुछंदा आहियो त बाबा अचूं पिया त छा वठी अचूं? त मूंखे हुन दोस्त चयो, जेका हैरत अंगेज़ मुंहिंजे लाइ बि ॻाल्हि हुई, चई तव्हां अचो था त मुंहिंजे लाइ कंहिं दॿे में सिंध जी मिटी खयूं अचिजो। एॾी मोहबत सिंध जे लाइ। ऐं 20-25 सालनि खां हू सिंध न आयो आहे, पर पोइ मूं कोशिशि कई त मां खणा कड़ी रीति, पर पोइ मिटी मूं खणी वियुसि। अॼु बि हुन पंहिंजे घर में उहा रखी आहे। ॾिसो तव्हां रिसेंटली वीडियो बि वायरल थी, इंडिया मां हिकिड़ी लेडी आहे, एजेंट हुई, जंहिंजो पुटु CNN में रिपोर्टर आहे, CNN में हेल्थ रिपोर्टर आहे, उहो सिंधी आहे। उहो शिकारपुर जी शायदि हुई, मूंखे नालो थोरो शहर विसरे थो, शिकारपुर में हुई। हू पंहिंजे पुट खे ॿुधाए थी त असां हिन शहर जा रहवासी हुयासीं, पहिरियों वॾे वक़्त खां पोइ सिंध आया न। उहो वीडियो बि हुननि ठाही त असां पहिरियों हिन शहर जा रहवासी हुआसीं, सिंध जा असां माना हिते रहंदा हुआसीं, पर कंहिं मजबूरी जे करे असां शिफ्ट थी विया आहियूं। हू पुट खे लंडन मां वठी आई ऐं उहो सिंध घुमाइण जे लाइ। इहा सिक हूंदी आहे हिक में, भली 40 साल हू सिंध खां परे रहिया हुजनि। गॾोगॾु उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां आगाह करे पई त असांजी सकाफ़त इहा आहे। सिंध जी सकाफ़त, सिंध जी धरती बाबति हू ॼाण ॾिए पई न त सिंध धरती आहे। पर असां त टिनि वेही ॻाल्हि कईसीं त मां पियो चवां तव्हां खां बि ज़रूरु पुछूं त तव्हां एकता एतिरनि सालनि खां
पार्टिसिपेट बि कयो पिया, मल्हायो बि पिया, पर अमूमन तव्हांजी वधीक टाइम स्क्रीन ते गुज़रे पियो। अव्हांजी फैमिली ऐं अव्हांजे घर वारा कीअं पिया अॼोके ॾींहं खे मल्हाइनि? पर्सनली अगरि मां अॼु जो तव्हांखे ॿुधायां त असांजे पाड़े में असांजो सिंधी एरिया आहे, पोइ उन पाड़े में सुबुह खां वठी बल्कि 2 खां 3 ॾींहं स्टॉल लॻी वञनि था टोपियुनि जा, अजरकनि जा। उन सां गॾु अॼु जेको मां क्राउड ॾिठो आहे, छोकिरनि जो नौजवाननि जो त अलॻि हूंदो ई हूंदो आहे, पर जेको मां ॿारनि जो ॾिठो आहे त उहो माशाल्लाह तमामु घणो क्राउड। ऐं असांजा क़ौमी गीत ॾींहं ब ॾींहं नवां हिकिड़ा गीत जेको ट्रेंड अचे थो पियो, उन जे हिसाब सां ॿारनि जो जोश मूं घणो ॾिठो, नौजवाननि जो जोश मूं घणो ॾिठो। उन्हनि सां गॾु ज़ाहिर आहे असांजो औरतूं उहे बि पुठिते न आहिनि, उहे बि निकिरनि थियूं ॿाहिरि। असांजो त घणो वक़्तु टीवीअ ते गुज़रे थो, पर असां जेॾीमहिल उतां निकिरूं था घरनि खां ऐं हिते पहुचूं था त असां ॾिसूं था रेलियुनि जे सूरत में नौजवान असांजा निकिरनि था, उन्हनि सां गॾु ॿार बि हुजनि था, उन्हनि सां गॾु वॾी एज जा माण्हू बि हुजनि था, औरतूं बि हुजनि थियूं, ऐं उहे सभु वञी हिकिड़े हंधि हिकिड़े ॿधीअ जो इज़हार कनि था त असां सभु सिंधवासी हिकु आहियूं। बिल्कुलु, इहा वॾी अहम ॻाल्हि आहे त जेको आहे सो हिते घटि में घटि इहो त तय थी चुको आहे, अॼु जे मां सम्झां हिन साल इहो वाज़े तौर ते मैसेज ॾिनो आहे, जेको मूं सम्झो आहे, वधीक तव्हां हिन ते ॻाल्हाए सघो था, त हाणे हीउ कल्चर जेको आहे इनखे केरु रोके नथो सघे। ऐं तव्हांजे हिकिड़ी पहिरीं थोरी देरि पहिरीं ॻाल्हि कई त इहा ॾाढी सुठी, त सिंध में जंहिंजी बि हुकूमत ईंदी उनजी इहा मजबूरी हूंदी हिन ॾींहं खे सेलिब्रेट बि कयूं, ऐं न सही सिंध सतह ते ऑफिशियली अनाउंस, पर आलमी सतह ते त थी चुको आहे, त इहो त हाणे तय थी चुको आहे त हाणे हिन कल्चर खे डॉक्टर साहब केरु नथो रोके सघे। बिल्कुलु आफ्ताबा, तव्हां ॾिसो न, जीअं ही पंहिंजी कल्चर जी जेका सेलिब्रेशन पोयनि सालनि खां कंटिन्यूस पीक ते वञे पई, उनखे फॉलो कंदे जीअं अदर राशिद चयो त पंजाबी कल्चर बि उन्हनि कयो, सिर्फ़ु पंजाबी न, तव्हां पख्तून ॾिसो, तव्हां बलोच ॾिसो, हू सराइकी ॾिसो, तव्हां हर डे ॾिसो त तव्हां उन्हनि जो जॾहिं बि ॾींहुं अचे थो त सीवियूं तव्हां उन्हनि खे सेलिब्रेट कंदे तव्हां ॾिसंदा। त हाणे तव्हां इहो ॾिसो त पंहिंजो कल्चर जेको सेलिब्रेशन आहे उहो त पीक ते हली वियो आहे, त ॿिया जेके क़ौमूं आहिनि, ॿियूं जेके ज़बानूं आहिनि, उहे बि पंहिंजे सिंधी कल्चर खे फॉलो करे उहो उन ई तरीक़े सां सेलिब्रेट कनि पिया। ॿी ॻाल्हि ॾिसो त तव्हां सिंध जी ॻाल्हि जॾहिं कयूं था, ऐं स्पेशली आऊं ईअं ई सिंध धणी आऊं पंहिंजो पाण खे चवंदुसि, छो जो असां इन सिंध धरतीअ खे न असांजे पर ॾाॾनि छॾियो, न ॾाॾनि छॾियो, न अबावारनि छॾियो, न असां छॾियो, न मुंहिंजी नस्ल ताईं अञा छॾियो आहे, असां छॾे नथा सघूं, असीं सोचे बि नथा सघूं, छो असां हिन धरती खे धरती नथा सम्झूं, असां सिंध खे सिंध सूबो नथा सम्झूं, असां हिन खे पंहिंजी माउ सम्झूं था। ऐं तव्हां हिसाबु लॻायो त पंहिंजी माउ खां बच्चो ऐं ॿारु कॾहिं बि जुदा नथो थी सघे। हा, असांखे इहा बदकिस्मती आहे असां वटि हिते सिंध में, ऐं थी सघे शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे, उन में असांजे माण्हुनि सां थोरी नाजाइज़ियूं थियूं। तव्हांजी टीवी ते बि तव्हां ॾिसंदा हूंदो त कुझु माण्हू जिन से फोर्स कन्वर्जन जे करे असांजा माण्हू अहिड़ा कुझु माइग्रेट करे विया, तव्हां ॾिसो उहे रोंदा विया, उन्हनि जी अखियुनि मां जेके अंजूं वियूं न, उहे रुकण जहिड़ियूं न वियूं। हे तव्हांजे केटीन चैनल ते बि ॾेखारियो त उहो हुननि जो एॾो दर्द हो, उहो नथा छॾणु चाहिनि। हींअर असां आहियूं, असां ॿाहिरि अमेरिका लंडन शिफ्ट थी सघूं था, पर असांखे न आहे, असां सिंध धरती जी जेका मिट्टी आहे, जेको प्यारु आहे, जेको पाणी आहे, जेका ॿोली आहे, जेका तव्हां जड़नि भाइरनि जो आहे प्यारु आहे, उहो असांखे उहो जुदा करणु ॾिए ई नथो। ऐं सिंध में त अट्रैक्शन ई मोहबत जी आहे न, मोहबत ॾे मोहबत वठि, मोहबत में ई मज़ो आहे। त ही त इहो ॻाए ॿुधायो त सुठो थी वेंदो। मूंखे लॻे थो त तव्हां वटि वॾो ज़ख़ीरो आहे। ज़ख़ीरो आहे, पर असांखे यादि न आहे, पर इहे ॿ टे सिटूं अचनि थियूं, शायदि ॻाए बि वञा। ओहो मोहबत ॾे मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे। इहे ॿ लफ़्ज़ यादि आहिनि, पर हाणे
पर इहो आहे त असांजी ॿोली जी जेका गीत आहिनि उन्हनि जी मिठास ई पंहिंजी आहे, उन जी अटेंशन ई पंहिंजी आहे। तव्हां ॾिसो न हींअर बि टिकटॉक ॾिसो त तव्हांजो सॼो सिंधी गाननि में झूमियो पियो आहे, सॼो भरियो पियो। लिहाज़ सां को तव्हांजो फेवरेट सॉन्ग हुजे? फेवरेट सॉन्ग त मुंहिंजो इहो सिंध मां जी इहो ॻायो, बाक़ी हाणे ॿिया त खोड़ गाना आहिनि, त हाणे तव्हां गॾिजी ॻायो त थी वञे। चलो बिल्कुलु इहो तव्हां सही पिया चयो त गाना त ऐं गीत जेके आहिनि क़ौमी ऐं जेके हिन वक़्तु जेको गीत ॿुधिजे हिक खां हिकु आहे, कंहिंखे घटि ऐं कंहिंखे वधि नथा चई सघूं, पर उहे गीत जेके अमर आहिनि ता हयात असांजे हर नसल उनखे ॻायो आहे। चाहे तव्हां बि पहिरियां ॻाल्हि कयो त मुख़्तलिफ़ अंदाज़ में मुख़्तलिफ़ नौजवाननि उन्हनि खे वरी रीमिक्स कयो आहे, वराए वराए उन्हनि गाना ॻाया आहिनि, पर उन्हनि जी शाइरी उहा गाना उहे अमर गीत आहिनि, उन्हनि खे तव्हां कॾहिं बि विसारे नथा सघो। त अहिड़ा गीत अॼु बि आहिनि। पर अॼु गीतनि जी ॻाल्हि कयूं त हिन एकता जे इन सॼे सिलसिले में मौसीक़ी खे बि वॾो जेको आहे सो हथी मिली आहे। अगरि फ़नकार ॾिसूं त पहिरियां त चंद साल पहिरियां कुझु ॿिया फ़नकार हुया, पर हिन साल तव्हां ॾिठो त सोशल मीडिया ते टिकटॉक ते त जंहिंजा नाला बि न पिया अचनि, पर उहे एॾा सुरीला फ़नकार आहे जो असांखे वणण लॻा ऐं उहे हिट थी विया रातो राति। बिल्कुलु इन जो मिसाल मौजूदु आहे सरमन सिंधी, पोइ क़ौमी गीत ॻायईं, धरती सां मोहबत जा गीत ॻायईं ऐं उहो तमामु मथे हले वियो। उनजो नालो ई क़ौमी गीतनि जे करे थियो। उहो प्रोफेशनल सिंगर न हुयो, पर जीअं साईं खे शौक़ु आहे ईअं साईं बि हू बि आहिस्ते आहिस्ते क़ौमी गीत चयो। उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल में क़ौमी गीतनि जो नंबर 1 सिंगर हिनमहिल ताईं बि सरमन सिंधी आहे। जेके बि गाना आहिनि उन्हनि जा ता हयात गाना आहिनि, नंढो हुजे वॾो हुजे नौजवान हुजे औरत हुजे, उन जा गाना शौक़ सां ॿुधनि था पिया। ऐं उनखां पोइ आपदा परवीन जा बि मुख़्तलिफ़ सुठा गाना आहिनि, गीत आहिनि। सिंध धरतीअ जे हवाले सां जेके गीत आहिनि न उनखे वधीक पसंदि कयो वञे, उहो जोश जज़्बो था ॾियारनि न सिंध धरतीअ जे हवाले सां। उहो न सिर्फ़ु हितां जा सिंधी ॿुधनि था, पर सॼी दुनिया में जेके सिंधी वेठा आहिनि उन्हनि खे भरपूर मोट ॾियनि था। सरमन सिंधी मां त चवंदुसि त सिंध धरतीअ सां मोहबत वारा गाना चवण जे करे सरमन सिंधी थियो। रहमान मुगल मां हू सरमन सिंधी सिंध धरतीअ जे करे थियो। त मुंहिंजे ख़्याल में त जेके बि धरतीअ जे हवाले सां मोहबत जे हवाले सां गीत ठहनि था उहे मुंहिंजे ख़्याल सालनि ताईं हलनि था पिया, पुराणा नथा थियनि। उन्हनि जी शाइरी बि उहा साॻी हुजे थी, भली 20 साल अॻु में जीअं मां सरमन सिंधी जा गाना ॿुधंदो हुउमि उहे हाणे बि ॿुधंदा आहियूं असां। छो जो इहे क़ौमी जेके गीत आहिनि उहे पुराणा नथा थियनि। सिंगर ता हयात ज़िंदा रहनि था, गीत ता हयात ज़िंदा रहनि था। इहा त हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे न। हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर वञूं पिया ब्रेक ते ऐं ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक तां वापसि ईंदासीं त यकीनन ई एकता जे हवाले सां ॻाल्हि थी थिए ऐं ख़ासि तौर ते अॼु जेका चई सघूं था त क़ौमी जेका ईद आहे, अॼु ईद ते सिंध जीअं उथली पई आहे ऐं ख़ासि तौर ते गादी वारे शहर कराची में कराची प्रेस क्लब जे साम्हूं जहिड़ी रीति जेको आहे सो चई सघिजे त हज़ारे माण्हू कटे थिया आहिनि। उन्हनि जा बि विजुअल ऐं उन्हनि जूं बि जेको आहे सो बराह रास्त अव्हांखे ॾेखारींदासीं। वञूं था ब्रेक ते, वापसि ईंदासीं त महिमान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं।